बुढ़ाणी में भुट्टा ऐं भंगवाड़ बिरादरी विच में हलंदड़ पुराणे तकरार सबब गुड्डू फीडर वारे इलाइक़े में भंगवाड़ बिरादरी जे हथियारबंदनि फायरिंग करे भुट्टा धुर जे नौजवान खे क़त्ल करे छॾियो। पोतीअ जी सुञाणप अल्ताफ़ हुसैन भुट्टो जे नाले सां थी। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो केस दाख़िल नाहे थी सघियो। कंडियारो शहर के खानगी मेडिकल सेंटर में कुछ ॾींहं अॻु डॉक्टराणी जी मुबैना गफ़लत सबब फोत थींदड़ नारी अलवीना जतोई जे वारसनि वटि शहर जी मौजूद शख़्सियतुनि पारां मिंथमेड़ काफ़िलो खणी पहुता। मिंथमेड़ काफ़िले में मौलाना अब्दुल हकीम गांगरो, मीर खान सेतो ऐं ॿियनि खे फोती जे वारसनि मोट ॾींदे बिना कंहिं मुआवज़े जे खून माफ़ करे छॾियो। फोतीअ जे वारसनि चयो त मिंथमेड़ काफ़िले में नियाणियुनि समेत अचण ते मेडिकल सेंटर इंतज़ामिया ऐं डॉक्टराणी मथां खून माफ़ करियूं था। शर्त आहे त इस्पताल अंदरि कंहिं बि ॻोड़ारी औरत जो ऑपरेशन न कयो वेंदो। दौदापुर में हथियारबंदनि हथां अगवा थींदड़ शेरीअ खे पुलिस बर वक्त कार्रवाई कंदे बाज़ियाब करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब नाकाबंदी करे जहानवाह वारे इलाइक़े में ॾुआरियुनि सां मुबैना मुक़ाबलेबाज़ फोरियत दाऊद सोलंकी खे बाज़ियाब कराए वरितो आहे। उन मौक़े ते मुखबी चयो त पत्थरमोरी वारे इलाइक़े मां नामालूम हथियारबंद मज़दा गाॾी रोके अगवा करे विया, जंहिं बाद पुलिस ॾुआरियुनि सां मुक़ाबलो कंदे मूंखे आज़ादु कराए वरितो। दाद लगारी के गोठ जादू किताबी में बरसात जो बीठल पानी नेकाल न थी सघियो, जंहिं सबब इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। ॻोठाणनि मूजिब बरसात जो पानी रस्तनि ते बीहण सबब घरनि ताईं महदूद थी विया आहियूं। हुननि यूसी चेयरमैन खां मुतालबो कयो त बरसात जे पानी खे जल्द नेकाल कयो वञे। सखर में बलोचिस्तान वासी अलादीन सोलंकी कार चोरी थियण ख़िलाफ़ पाक किताब खणी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अलादीन सोलंकी चयो त टैक्सी तौर हलाइण लाइ किस्तुनि ते ख़रीद कयल मेराण कार सखर जी SIUT इस्पताल ॿाहिरां चोर काहे फरार थी विया। कार चोरी थियण जी इतलाह ऐं केस B सेक्शन थाणे ते दाख़िल करायो आहे, पर पुलिस कूड़ा दिलासा ॾेई रवानो करे छॾे थी। उन पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त बच्चनि जे पेट गुज़र लाइ वरितल कार चोरनि खां वापसि कराई वञे।